दादू मां खे ख़बर ॾींदा हलूं वासिफ़ आज़ाद सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू बोज़दार मौला ऐं टैक्सी स्टॉप हाउसिंग सोसाइटी जी बिजली सुबुह 4 बजे खां मुसलसल बंदि करणु ऐं हथरादू डी फिटिंग मां लिंकियूं लाइण ख़िलाफ़ वापडा इंतज़ामिया ख़िलाफ़ निटण उस में स्टॉप जो फाटक बंदि करे ज़बरदस्त एहतजाज कियो वियो। SDO अरसलान पंजाबी, LS वाजिद मस्तोई ऐं लाइनमैन नईम जूनेजो ऐं बशीर मल्हा जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई, जंहिंमें PP अॻवान ज़ीशान सूमरो, कामरेड ज़ुल्फ़कार अली सूमरो, सोहेल बोज़दार, कामरेड संसार सूमरो, सरताज आलखानी, राशिद सूमरो, मज़हर सूमरो ऐं ॿियनि मुतालबो कयो त हथरादू लोड शेडिंग बंदि कई वञे ऐं लिंकियूं लाइण बंदि कयूं वञनि, न त ॿी सूरत में एहतजाजी दाइरो वधायो वेंदो। वापडा इंतज़ामिया खे ख़बरदार कयूं था त फ़ौरन लिंकियूं लॻाए बिजली बहाल कई वञे, पोइ एहतजाज ख़त्म कयो वेंदो। मुज़ाहिरीन कुत्तन ते वापडा वारन बेगैरतन ते लाइट न है छो भला, लाइट न है छो भला, दादू ऐसी खे, दादू ऐसी खे, दादू ऐसी कुत्ते ते, दादू ऐसी बेगैरत ते।